الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين يبخلون ويأمرون الناس بالبخل ويكتمون ما آتاهم الله من فضله وأعتدنا للكافرين عذابا مهينا. والذين ينفقون أموالهم رئاء الناس ولا يؤمنون بالله ولا باليوم الآخر ومن يكن الشيطان له قرينا فساء قرينا. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جاتا ہوں اساں جے متھاں انا گنیا کرم احسان آہن جو اللہ رب ذوالجلال تمام اساں کے عشاء جی نماز با جماعت نصیب فرمائی ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मिस्कीननि, ग़रीबनि, मोहताजनि, यतीमनि जे मथां ख़र्च करण जे मुतालिक़ बयानु फरमायो हो ऐं इन सां गॾोगॾु अबे अम्मा सां सुहिणो सलूक रखण जो बयान भी फरमायो हो। अबे अम्मा जे सलूक सां गॾोगॾु हिक ई आयत जे अंदर पाड़ेसरनि, मिस्कीननि, मोहताजनि, मुसाफ़िरनि, यतीमनि, मातहतनि, मज़दूरनि, ग़ुलामनि, नौकरनि जे मुतालिक़ बे सुहिणे सलूक करण जो सबक सेखारियो वियो। आख़िर में हिकिड़ो लफ़्ज़ फरमायो वियो हो, इन्ना अल्लाह ला युहिब्बु मन कान मुख्तालन फ़ख़ूरा। मुतकब्बिर ऐं फ़ख्र करण वारे माण्हू खे अल्लाह तबारक व तआला पसंदि न कंदो आहे। जंहिंमां इशारो हिन तरफ़ हो, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त मिस्कीननि, मोहताजनि, यतीमनि, फ़क़ीरनि, मातहतनि, नौकरनि, ग़ुलामनि जी सार संभाल उहो माण्हू ई लहंदो जंहिंजी दिलि तकब्बुर खां ऐं ज़बान फ़ख्र ऐं ग़ुरूर खां आज़ादु हूंदी। क़ुर पाक इशारो कंदे इहा ॻाल्हि सेखारे छॾी त पंहिंजूं दिलियूं तकब्बुर ऐं फ़ख्र खां आज़ादु रखो तां त तव्हां खां असांजा अमल आसानी सां थी सघनि। जेकॾहिं दिलनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जूं ग़लाज़तूं, गंदगियूं छुपाए रखंदो, असांजा अमल तव्हां खां न थींदा। लिहाज़ा क़ुर पाक एॾी वॾी तालीम ॾिनी त क़ुर ऐं हदीस जे ॿुधायल हुक्मनि ते अमल करण जे लाइ कहिड़ी पाकाईअ जो हुजण बि ज़रूरी आहे। ज़ाहिरी पाकाई बि त अंदरूनी रूहानी पाकाई बि, जंहिंमें गिला ग़ीबत त चिटी करे बयानु कई वई आहे ऐं दिलि जे अंदरि हसद, बुग़्ज़, नफ़रत, साड़ त चिटो करे बयानु कयो वियो आहे, पर इशारतनि इहे ॻाल्हियूं बि बयानु कयूं वियूं त फ़ख्र बि न कजो, तकब्बुर बि न कजो। सवाल पैदा थियो, गुज़िरियल आयतुनि जे ख़ुलासे में हुज़ूर सलातो सलाम जन फरमायो त हद खां वधीक ख़र्च करणु, हद खां वधीक सुठा कपिड़ा लटा पाइण, खाइण पीअण, भला घर ठाराइण, जंहिंमां इंसान जो फ़ख्र ऐं तकब्बुर महसूस थिए थो, इहो बुरो आहे। हिकिड़े साहिब सगोरे सवाल कयो त साईं, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां सुठा कपिड़ा पायां ऐं मां सुठो खाधो खावां, सुठे घर में रहां, अलबत्ते इहो ख़्यालु न हूंदो अथनि त को माण्हू बि मुंहिंजे सुठनि कपिड़नि खे ॾिसी करे वाह वाह कनि ऐं मुंहिंजे घर खे ॾिसी करे चवनि वाह वाह जो घर ठारायो अथई, या मुंहिंजे खाधे खुराक खे ॾिसी करे चवनि त यार माण्हू VIP आहे, खाधा भला थो खाए। कंहिं बि क़िस्म जी माण्हुनि में काई उमेद न हूंदी आहे त मुंहिंजी तारीफ़ कंदा, अलबत्ते पसंदि कंदो आहियां त घर बि सुठो हुजे, लटो कपिड़ो बि सुठो हुजे, खाधो पीतो बि सुठो हुजे, हर सुठी शइ खे पसंदि कंदो आहियां। साईं पोइ इन्हनि शयुनि जे पसंदि करण में बि फ़ख्रु आहे, इन्हनि शयुनि जे पसंदि करण सां बि मां मुतकब्बिर सॾिबुसि,
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अल्लाह जमीलुन युहिब्बुल जमाल। जवाब में फरमायूं त अल्लाह तबारक व तआला इंतिहाई जमील ऐं जमाल खे पसंद कंदो आहे। जमील जमाल आहे छा? हर शइ सुठी ऐं सुहिणी, रब तबारक व तआला हर ॻाल्हि में कामिल ऐं मुकम्मल आहे, त पोइ इन कमालियत खे पसंदि कंदो आहे। पोइ माना बि जेकॾहिं पंहिंजो पाण खे साफ़ सुथरो रखंदा, सुठो सुहिणो सेबतो रखंदा, अल्लाह तबारक व तआला खे बि इहा ॻाल्हि पसंदि आहे। अलबत्ता इन्हनि सिफ़तुनि सां माण्हुनि जो ॾेखाव जो इरादो न हुजेसि त माण्हू मुंहिंजी साराह कंदा या माण्हू मूंखे ॾिसनि, माण्हुनि जे ॾेखाव जे लाइ थो कयां या कंहिंजो अंदरि साड़ण जे लाइ थो कयां। हाणे इहे अमल हिन जा ॿिए जे राज़ी करण या ॿिए खे नाराज़ करण जे मुतालिक़ थी पिया। इहो तकबर ऐं गुरूर आहे, इहो फ़ख्र आहे, इहो न हुजे। बाक़ी अल्लाह तबारक व तआला जेतिरो ॾेसि ओतिरो खाए पीए ख़र्च करे। त पोइ इन निस्बत खे बयानु कंदे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला फरमायो अल्लज़ीन यबख़लून व यअमुरून अन्नास बिलबुख़्ल। उमूमन उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ही आयतूं ग़ालिबन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत बि आहे त इहे अॼोकियूं आयतूं यहूदियुनि जे मुतालिक़ नाज़िल थियूं हुयूं। यहूदियुनि में ॿ ख़राबियूं हिकिड़ियूं वॾियूं हुयूं। हिकु त तौरात जे ज़रिए जेका उनखे तालीम मिली हुई उहा तालीम माण्हुनि खे न ॿुधाईंदा, पाण त अमल न कंदा उन ते, पर माण्हुनि खे बि न ॿुधाईंदा। मसलन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो मुकम्मल नसबनामो, मुकम्मल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जूं वस्फ़ूं सिफ़तूं त आख़िरी पैगंबर कहिड़े ख़ानदान मां पैदा थींदो, कहिड़ियुनि सिफ़तुनि सां हूंदो, उन जा ताबेदार कहिड़ा हूंदा, ऐं उहो इब्तिदा में यतीम हूंदो, नालो उनजो मुहम्मद, ज़मीन ते अर्श ते अहमद हूंदो, ऐं बचपन खां वठी साफ़ सुथरो सचो वाइदे जो ज़बान जो अख़लाक जो चिट्टो ऐं साफ़ हूंदो। कॾहिं बि हुन में कोई बचपन खां वठी ऐब न कढी सघंदो। इहे सभु सिफ़तूं उन्हनि तौरात में पढ़ियूं, पोइ पाण पढ़ी करे सम्झनि हा, पोइ सम्झण खां पोइ मञनि हा त वाक़ई जॾहिं अल्लाह साईं तौरात में चयो आहे त इन्हनि सिफ़तुनि वारो पैगंबर जॾहिं मुंहिंजो ईंदो त तव्हांजे मथां बि लाज़िम आहे उन ते ईमान आणिजो। पाण त उन्हनि ते अमल न कयूं, पर माण्हुनि खे बि न ॿुधायूं। माण्हुनि खे ॿुधायूं वरी माण्हू अमल कनि, वाह रे वाह, माण्हू अमल कनि त पोइ सभु ओॾे हलिया वञनि, पोइ असांखे साईं साईं केरु करे। इहा हिकिड़ी वॾी ख़राबी उन्हनि में हुई त न पाण अमल कयूं न ॿियनि खे सेखारियूं त को उहे वञी भला अमल कनि, न। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा हुई त माल बचाए रखंदा, ख़र्च न कंदा। यहूदियुनि में आदत हुई त माल ख़र्च न कंदा। चइबो हुन त बाबा ख़र्च कयो अथव, हूंदे सूंदे बणा हे पाड़ेसरी मिट माइट अबो अमा भाइर भेनर हे तव्हां हरू बुखल खां कमु था वठो, चवंदा त ख़र्च करण सां खपी वेंदो। असां बचायूं था, कंहिंजे लाइ था बचायूं? मरी वेंदव त गॾु खणी हलंदव छा? न पोइ बि दुनिया त चवंदी न त हेतिरो माल पोयनि जे लाइ जमा करे वियो। हिन महिल तुंहिंजा अबो अमा माइट मिट घर वारा बुखूं पिया काटनि, कपिड़ो बुत ते कोन थो न, फाटल लीणूं छल कपिड़ा पिया पाइनि, छपर उन्हनि जो वहे बि थो, मींहं में टिमे थो, सर्दीअ ऐं गर्मीअ खां हिफ़ाज़त जो बंदोबस्तु कोन्हे को, तूं बचाइण में पूरो आहे। मुंहुं खां पोइ रुॻो ॾेखारींदे त चई वञनि माण्हू जीअं त बाबा वियो त वाह जो पोयनि जे लाइ मिल्कत छॾे वियो आहे। बसि तुंहिंजे जीअरे त सभिनी खे ॾुख आहे, मुंहुं खां पोइ वरी कहिड़ी तुंहिंजी चङाई ॻाईंदा। क़ुर पाक फरमायो त छुपाईंदा, माल बि ज़ाहिर बि न कंदा, ख़र्च बि न कंदा, न ई वरी कंहिं ॿिए खे ख़र्च करण जो सबक़ सेखारींदा। जॾहिं त इहे ॻाल्हियूं तौरात में बि लिखियल हुयूं, पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि यहूदियुनि जी इहा मज़म्मत बयानु कंदे उम्मत मुहम्मदीअ खे सबक़ ॾिनो त तव्हां अहिड़ा न थिजो, तव्हां मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा सचा पैरोकार थिजो, तव्हां हुननि जहिड़ा न थिजो। हाणे तवजो कयो, अल्लाह ताला छा फरमायो? अल्लज़ीन यबख़लून, जेके बुख़ुल था कनि, ख़र्च करण खां लाराइनि था, व यअमुरून अन्नास बिलबुख़्ल, ऐं माण्हुनि खे बि ॾसु था ॾियनि त अड़े खपाईंदव त खोटी वेंदव, ख़र्च कंदव त मिसकीन थींदव, न कयो। व यक्तुमून मा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़्ली, ऐं अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां जेको कुझु उन्हनि खे ॾिनो आहे उनखे लिकाइनि था, ज़ाहिर बि नथा कनि। वअअतदना लिल काफ़िरीन अज़ाबन मुहीना, अल्लाह से फरमायो असां अहिड़नि काफ़रनि जे लाइ दर्दनाक अज़ाब ॾुखाईंदड़ तयारु करे छॾियो आहे। त ॾिसो, इंतिहाई गौर फ़िक्र करण सां इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी
त काफ़रनि जे लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु कयो आहे। पहिरियां सिफ़तूं ॿुधायूं वयूं ॿ, पाण बि बुख़्ल था कनि, ॿियनि खे बि बुख़्ल जो ॾसु था ॾियनि। अलाह ताला जेको उन्हनि ते फज़ल ऐं महिरबानी कयो हुनखे लिकाइनि था, पोइ सज़ा काफ़रनि जे लाइ आहे। माना मालूम थो त इहे ॿई कम कंदा ई काफ़र आहिनि, तॾहिं फौरन काफ़रनि जे सज़ा जो बयानु थियो। माना अलाह तबारक व तआला सेखारणु पियो चाहे त मुस्लमान में इहे ॿ आदतूं नथियूं थी सघनि। इहे आदतूं हूंदियूं त काफ़रनि में हूंदियूं, तॾहिं इहे कम कंदा, पोइ असां सज़ा बि काफ़रनि जे लाइ तयारु करे छॾी आहे। अलाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि उसूल मोटा मोटा बयानु फरमाईंदो आहे। उन उसूल खे खोले सम्झाइण वारी ज़ात अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। पोइ क़ुर पाक खे जेको सम्झणु चाहे थो उहो सुहिणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस खे पढ़े। जे हदीस नथो पढ़े क़ुर सम्झ में कोन ईंदुसि, चाहे कहिड़ी मां जो लाल छो न हुजे, कोन ईंदुसि। हदीस पाक खां सवाइ क़ुर सम्झ में न ईंदुसि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू दुनिया जे ज़िंदगीअ में अलाह जे रज़ा जे लाइ अलाह तबारक व तआला जे ॿुधायल मिस्कीननि, मोहताजनि, ग़रीबनि, अबो अम्मा, यतीमनि, मुसाफ़िरनि ते ख़र्च कंदो आहे, जीअं अलाह ताला चयो आहे तीअं ख़र्च कंदो आहे, त पोइ तव्हांखे ख़बर आहे हुनजी फज़ीलत केतिरी आहे। हिकु त अलाह तबारक व तआला क़ुर पाक में ख़ुदि फरमायो आहे, मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना, केरु आहे जेको मां अलाह खे कर्ज़ ॾे, कर्ज़ बि सुहिणो। अलाह ताला खे त ज़रूरत ई कान्हे। छा भला ईअं बि थींदो आहे छा त अलाह ताला इंसाननि खे ॾे पोइ वरी अलाह ताला पाण हुन खां वठे? ईअं बि कोन्हे, अलाह ताला इन ॻाल्हि खां बि पाक आहे। पोइ छो चई त केरु आहे जेको अलाह खे कर्ज़ ॾे सुहिणो? उन ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीस पाक जे अंदरि फरमायो, वज़ाहत कंदे त बाबा तव्हां ॾियो मिस्कीन खे, ग़रीब खे, मोहताज खे, यतीम खे, मुसाफ़िर खे, जंहिंजे लाइ अलाह ताला चयो आहे। पोइ अलाह जी फरमाए थो ॾींदो उन्हनि खे न ॼण तव्हां इहो मूंखे ॾिनो कर्ज़। पोइ मां हुनखे पाण ॾे थो सम्झां, अलाह जी फरमाए थो, ऐं मां तव्हांखे ॿीण टीण चवण 700 भेरा ॿीण करे ॾींदुसि। दुनिया जा माण्हू वाइदो कनि त फिरी सघनि था, भले में भलो मोतक़िद माण्हू वाइदो करे, भले वाइदो पालींदड़ हुजे, सचो हुजे, ज़बान जो पक्को पुख्तो हुजे, कंहिं न कंहिं मजबूरी जे करे कसो थी सघे थो। सचो साबित कंदे कंदे बि वक़्त ते न बि पहुची सघे थो, इम्कान आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात में इहे सभु शयूं कोन्हनि कि अल्लाह ताला समूरनि शयुनि खां पाक आहे। रब जा वाइदा आहिनि। पोइ हाणे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर रोज़ आसमान खां सुबुह जे टाइम ते 2 फ़रिश्ता नाज़िल थींदा आहिनि अल्लाह ताला जे हुक्म सां, जेके फ़रिश्ता माननि जे लाइ दुआ घुरंदा आहिनि। हिकिड़ो दुआ घुरंदो आहे त मुंहिंजा रब साईं जेको भलाई ऐं ख़ैर जे कमनि में ख़र्च थो करे, रब हुन जे माल खे वधाए पर वधाए, रब भलो एवज़ ॾेसि, भलो बदिलो ॾेसि, ईअं वधाईंसि जो हुन जे संभाल कंट्रोल खां घणो रब वधाईंसि। जेको तुंहिंजे ॿुधाइण तरीक़े मुताबिक़ चङाईअ में, ख़ैर में, भलाईअ में ख़र्च थो करे, हुन जे माल खे भलो वधाए। फ़रिश्तो दुआ कंदो आहे। ॿियो फ़रिश्तो वरी चवंदो आहे, मुंहिंजा रब साईं जेको बख़ील आहे, ख़र्च करण खां लाराए थो, ज़रूरत जे बावजूद बि नथो ख़र्च करे, इन जे माल खे त बर्बाद कर। हिकिड़ो बख़ील जे लाइ बददुआ बर्बादीअ जी कंदो आहे, हिकिड़ो वरी सखीअ जे लाइ, ख़र्च करण वारे जे लाइ माल जे इज़ाफ़े ऐं भले एवज़ जी दुआ कंदो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, तव्हां असांजो ज़बानूं कूड़ियूं थी सघनि थियूं, अल्लाह जे रसूल जी ज़बान सची आहे, कोई एतमाल कोन्हे। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो सहाबियाणी आहे, मौजूद हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायोसि त ए अस्मा, भलाई ऐं ख़ैर जे कमनि में घणे घणे ख़र्च न कंदी कर। साईं छो? कुझु पोइते बि बचायां न, कुझु ज़रूरत जे लाइ बि त रखां न, सभु त ख़र्च न थी वञे, इन जे करे घणे पोइ ओतिरा ख़र्च कंदी आहियां, वरी ओतिरा ज़रूरत जे लाइ रखंदी आहियां। कंहिं हद ताईं इहो अमल बहितर बि आहे, पंहिंजे ज़रूरत जेतिरा बि रखजनि ऐं ख़र्च केतिरा कजनि उहो बि ओतिरो लिहाज़ रखी ख़र्च कजे, ईअं न त वरी माण्हू पाण मिसकिन थी वञे, ख़र्च करे वञे पोइ वरी ॿियनि जे आॾो हथु टंगींदो। कंहिं हिसाब सां इहा ॻाल्हि बहितर आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भलो आहे, पर ॿुध, घणे घणे अल्लाह ताला जे राह में ख़र्च न कर, न त अल्लाह ताला बि तोखे घणे घणे ॾींदो।
तूं बि बेहिसाब ख़र्च कर, रब बि तोखे बेहिसाब ॾींदो। पोइ तोखे ख़बर आहे तूं बेहिसाब केतिरो ख़र्च करे सघीं थी भला? जेतिरी तो वटि जमो पहुची हूंदी, जेका जो तो वटि जमा थियल मिल्कियत हूंदी, उहा ई आहे, उहो ई खज़ानो आहे, उन मां बेहिसाब ख़र्च कंदी आहे न। ऐं रब जॾहिं ॾियण ते पवंदो त कहिड़े खज़ाने मां बेहिसाब ॾींदो? तो जो बेहिसाब थियणु थोरो, रब जो बेहिसाब थियणु तमामु वॾो। रब बि तोखे बेहिसाब ॾींदो। पोइ फरमायूं त ख़र्च करण खां लाहिराए न, ख़र्च खां पंहिंजो माल बचाए न। जे बचाईंदे त रब तबारक व तआला तो ते बि ख़र्च कोन कंदो, तो जहिड़नि ते ख़र्च करण खां रब पंहिंजे पाक खज़ाने खे बचाईंदो। तूं जेकॾहिं पंहिंजो माल बचाईंदे ख़र्च करण खां, त रब बि तो ते ख़र्च करण खां बचा कंदो। माना मालूम थियो त अल्लाह तबारक व तआला खे मिस्कीननि, मोहताजनि, ज़ईफ़नि, हाजतमंदनि माण्हुनि ते ख़र्च करण वक़्तु बाने जो हथ कुशादो खपे थो। ख़ुलासो इहो थो निकिरे, कुशादो खपे थो त जीअं हुनजी ज़रूरत पूरी थी वञे। हालांकि कंहिं हद ताईं हद में रही करे, हिसाब सां रही करे ख़र्च करण जो बि हुकुम आहे, पर जिते सफ़ा इन ॻाल्हि में बि कस पकाई थींदी हुजे, उते वरी तलक़ीन इहा बि बयानु कई वई। त ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मोमिन जे अंदरि ॿ आदतूं कॾहिं बि गॾु नथियूं थी सघनि। हिकु बुख़ल जी, बख़ील हुजे, ऐं ॿियो बद अख़लाक हुजे। मोमिन माण्हू कॾहिं बि बख़ील बि न थींदो आहे, बद अख़लाक बि न थींदो आहे। हा जे बख़ील थी पियो ऐं बद अख़लाक थी पियो न, त पोइ मोमिन न हूंदो। केॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। असां जेकॾहिं जाती पाए पंहिंजो एहतिसाब कंदा वेंदासीं न, हदीस पाक सबक़ ॾींदी थी वञे, असां पंहिंजो जाइज़ो वठंदा वञूं, त असां पंहिंजी तौर पंहिंजे अदालत में पाण करे वेंदासीं, असां किथे पहुतल आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे इहा सही सम्झ नसीब फरमाए। पोइ ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, जीअं क़ुरान पाक बि फरमायो, वल्लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम रिआअ अन्नास। अल्लाह जी फरमायो असांजो ख़र्च करण जी तव्हांखे तलक़ीन कई आहे त ख़र्च कयो, ख़र्च कयो, ख़र्च कयो। पोइ के माण्हू वरी ख़र्च कंदा त आहिनि, पर उन जॻह ते न जंहिं जॻह ते ख़र्च करण जी ज़रूरत हूंदी आहे, हाजतमंदनि, मिस्कीननि, मोहताजनि ते न, उन जॻह ते ख़र्च कंदा आहिनि जिते ॾेखाव ऐं माण्हुनि जी वाह वाह घणी थींदी आहे। ॾेखाव ख़ातिर अल्लाह जी फरमायो वल्लज़ीन युनफ़िक़ून अम्वालहुम रिआअ अन्नास, जेके ॾेखाव ख़ातिर माण्हुनि ते ख़र्च कनि था। वला युमिनून बिल्लाहि वला बिल यौमिल आख़िर, अल्लाह ते बि ईमान कोन अथनि, आख़िरत ते बि ईमान कोन अथनि, यकीनी कोन अथनि त को अल्लाह जी ज़ात आहे जंहिं असांखे सभु कुझु ॾिनो आहे, या यकीनी कोन अथनि त को क़यामत बि थींदी, आख़िरत जो ॾींहुं ईंदो, हिसाब किताब थींदो। न न न, वमन यकुन शैतानु लहू क़रीनन फसाअ क़रीना। अल्लाह जी फरमायो जेको शैतान जो साथी थियो न, पोइ क़ुरान थो फरमाए इहो शैतान ॾाढो बुरो साथी आहे। माना मालूम थियो ॾेखाव ख़ातिर ख़र्च करण वारा माण्हू उहे ई थी सघनि था जंहिंजो अल्लाह ते क़यामत ते यकीन कोन्हे। माना मोमिन ईअं नथो करे सघे। ऐं ॿियो वरी इहा सिफ़त शैतान सां दोस्तीअ करण जी आहे। क़ुरान थो फरमाए इहो शैतान जंहिंजो दोस्त थी वञे, इहो दोस्त ॾाढो बुरो आहे, इहो साथी सफ़ा बेकार, अहिड़े साथीअ खां बचो। त हाणे रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाईं त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त मां शिरक खां बिल्कुलु बेनियाज़ आहियां, मूंसां केर बि शरीक कोन्हे, कंहिं बि शइ में शरीक कोन्हे, न ज़ात में न सिफ़ात में, ज़मीन आसमान जे कख पन मिटीअ पाणीअ जे कतरे कतरे खे पैदा करण में केर बि मूंसां शरीक कोन्हे। न हिन दुनिया जे सॼे निज़ाम खे बनाइण में केरु मूंसां शरीक आहे, न वरी हिन सॼे दुनिया खे जॾहिं ख़तमु कबो क़यामत आणबी, उन ताईं उन वक़्तु बि केरु मूंसां शरीक कोन्हे। दुनिया ठाहिण में बि केरु शरीक न आहे, दुनिया ठाहिण में बि केरु मूंसां शरीक न आहे, सफ़ा बेनियाज़ ज़ात आहियां, अल्लाह से फरमाए थो। त पोइ जेको माण्हू न मूंसां शरीक कंदो आहे कंहिं बि ॻाल्हि में, कंहिं ॿिए खे, कंहिं पीर खे, कंहिं बुज़ुर्ग खे, कंहिं वलीअ खे, कंहिं नेक खे, कंहिं सालिह खे, कंहिं मलाइक खे, कंहिं नबीअ खे मूंसां जेको शरीक कंदो आहे, पोइ अल्लाह जी फरमाए थो त मां बि उन्हनि ॿिन्हिनि खे छॾे ॾींदो आहियां। जंहिं मूंसां शरीक कयो ॿियो, पोइ उन बंदे खे छॾे ॾींदो आहे त भले हुनजे लाइ अमल करे, जंहिंखे मूंसां शरीक कयो अथई भले हुनजे लाइ अमल करे। उन बंदे अमल करण वारे खे बि छॾींदो आहियां, जंहिंजे लाइ कंदो आहे ॾेखारण लाइ, जंहिंखे राज़ी करण लाइ कंदो आहे, उनखे बि छॾे ॾींदो आहे। पोइ रिवाज अंदरि ईंदो आहे, क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तबारक व तआला अहिड़े बाने खे फरमाईंदो
त तो अमल जेके कया, हिकु त तो वारा अमल, इहे अमल न चइबा, पर जो चवंदो हासिमा नमाज़ रोज़ो कयो, ख़र्च कयो, अलाह जे फरमाईंदुसि पोइ जंहिंजे रज़ा जे लाइ, जंहिंखे राज़ी रखण जे लाइ इहे अमल कया आहिनि, त माण्हू ॾिसनि वाह वाह कनि, अजर बि वञे उन्हनि खां वठि। उनखे राज़ी करण जे लाइ कई, जंहिंखे मूंसां शरीक बनाई त हे मूंसां राज़ी रहे, हे मूंखे ॾिसे, हे मूंसां ख़ुशि थिए, मूंसां जंहिंखे शरीक कयो अजर बि उन खां वठि, वञ पोइ ॾिस लभई थो उन वटां अजर मिलई थो। उहे पाण मोहताज आहिनि, अॼु सफ़ में बीठा आहिनि, लाइन में बीठा आहिनि, त असांजी कंहिं महिल जी वारी थिए, ख़ुदा करे असांजी जान छुटे। त मालूम थी पियो त शिरक करण वारो माण्हू अलाह जी फरमाए थो हुनखे डर ॾेई छॾींदा, भले वञी उनजे लाइ अमल करे, जंहिंखे राज़ी करणो अथसि, पोइ उहो हिन महिल राज़ी थिएसि या न थिएसि, क़यामत जॾहिं असां त हुनखे हुनजे साम्हूं बीहारे ॾिठो कंदासीं त वञी हिसाब उन खां घुर। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, शद्दाद बिन औस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं ॾेखां ख़ातिर अमल कया, नमाज़ पढ़ियईं पर ॾेखां ख़ातिर, माण्हू ॾिसी करे चवनि साईं नमाज़ त इन जी, वाह वाह, रोज़ो रखे ॾेखां ख़ातिर, यार फलाणो माण्हू सदाई रोज़ा रखंदो आहे, रमज़ान जो त पाबंदो आहे पर विच महीननि में बि रोज़ा रखंदो आहे, माण्हुनि जे ॾेखां ख़ातिर रोज़ा रखियईं, ज़कातूं ॾिनई, सदका ॾिनई, माण्हुनि जे ॾेखां ख़ातिर, त माण्हू चवनि यार वाह जो सखी आहे, सदाई कुझु न कुझु पियो विराईंदो आहे, कुझु न कुझु पियो ॾींदो आहे माण्हुनि खे। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं ॾेखां ख़ातिर इहे अमल कया, उन बि ॼण त शिरक कयो। इहे सभु अमल अलाह जे रज़ा लाइ कबा आहिनि, पर माण्हुनि जे लाइ रज़ा लाइ, माण्हुनि जे वाह लाइ पियो करे, इन बि ॼण त शिरक कयो, इहो बि मुशरिक सॾिबो। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, महमूद बिन लुबैद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकु दफ़े त ए सहाबियो, मूंखे तव्हां मां सभ खां वधीक ख़ौफ़ शिरक असग़र जो आहे, नंढो शिरक, ख़ौफ़ इन ॻाल्हि जो आहे त मतां तव्हां में इहो शिरक न पैदा थिए। सहाबा किराम अर्ज़ कयो साईं शिरक असग़र, इहो नंढो शिरक छा आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जवाब में फरमायो त इहो रिया, माना रिया बि शिरक आहे हिकिड़े क़िस्म जो, पर नंढो, शिरक जो क़िस्म आहे, शिरक आहे नंढो। ॿी रिवायत जे अंदरि ईंदो आहे, बैहक़ी जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रियाकार माण्हूअ खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो असां वटि तुंहिंजो कुझु कोन्हे, जंहिंजे लाइ अमल कयो उन खां वञी वठि। हाणे काॾे वेंदो? अल्लाह तबारक व तआला बि हुनखे चए त असां वटि तुंहिंजो कुझु कोन्हे, तूं असांजो कोन्हे, वञ उन खां वञी वठि जंहिंजे लाइ तूं अमल कया। हाणे जंहिंजे लाइ अमल कया हूंदई, कंहिंखे चए त मां दुनिया में तोखे राज़ी करण लाइ अमल कयो हुए, या तोखे ख़ुशि करण जे लाइ, तुंहिंजे वाह वाह जे लाइ कंदोसि, कंहिंखे चई सघंदो? चई बि कोन सघंदो, छो त बज़ार दुनिया में माण्हू जॾहिं इहे कम कंदो आहे त कंहिंखे ॿुधाए त कोन सघंदो आहे न त तुंहिंजे वाह वाह ख़ातिर त निभागा कयां पियो, जे तूं मुंहिंजी वाह वाह करे तो त वाह वाह कई कोन। इहे माण्हू कंहिंखे चई बि न सघंदो आहे, बसि दिलि ई दिलि में ख़ुशफ़हमी में मुब्तला हूंदो आहे त मूंखे माण्हू वाह वाह कंदा, ऐं उन वक़्तु क़यामत जॾहिं कंहिंखे चई बि कोन सघंदो। पोइ हाणे न कंहिंखे चई सघंदो, जे बिलफर्ज़ चवे बि त उहो चवंदो असांजो कहिड़ो कमु, असां त तोखे कोन चयो त तूं असांजे लाइ इबादत कर, या असां तुंहिंजी तारीफ़ कयूं, असां त कोन, असांखे त ख़बर ई कान्हे, तूं वरी कीअं कंदो ईअं, हले छा तुंहिंजो चकर हो दुनिया में? हाणे थींदो ॾिठो, अल्लाह ताला बि फरमाएसि वञी उन्हनि खां वठि, हे ॿिए कंहिंखे चई बि न सघे, हाणे फासंदो। इहा जेका फासण वारी रुसवाई ज़िलत वारी इहा घड़ी हूंदसि, इहो अज़ाब क़ुर तो फरमाए उलाइका वातदना लिल काफ़िरीन अज़ाबन मुहीना, इहा वॾी रुसवाई हूंदी, इहो वॾो सज़ा जो हिकु क़िस्म आहे जो अल्लाह ताला फरमाए हल असां वटि कोन आई, ऐं कंहिं ॿिए खां बि न वठी सघे। रब जंहिंखे ॾेखारे हुनजे लाइ ॿियो कहिड़ो सज़ा जो अञा मरहलो थींदो आहे। त बहरहाल क़ुर पाक जे इन्हनि आयतुनि जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला ॼण त सेखारे छॾियो उन्हनि साहिब यद माण्हुनि खे जंहिंजे हथ में कुझु न कुझु ख़र्च, पैसा, ॾोकड़, दौलत पंहिंजे ज़रूरत खां वधीक आहे, उन्हनि खे ख़र्च करणी पवंदी। अल्लाह ताला हिन आयतुनि जे ज़रिए इहा तलक़ीन कई आहे। पोइ जेतिरो थी सघे, इहो न आहे त सभु कुझु ख़र्च करे, इहो बि न आहे त पंहिंजी मिल्कियत जो अधु ख़र्च करे, पोयनि पंहिंजनि खे बि मोहताज करे, पाण बि वक़्त ते वरी हथु टंगींदो अचे, न, जेतिरो थी सघे ओतिरो ख़र्च कजे। जीअं कंहिं ॿिए जो कर्ज़ बि मूं ते न चढ़े, जीअं वक़्त ते वरी मां बि मोहताज न थियां, जीअं वक़्त ते मूंखे ज़रूरत पए त मां बि परेशान न थियां, ओतिरो ख़र्च कंदो बि ज़रूरु अचे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हेठें हथ खां मथियों हथु भलो आहे, हेठियों हथु वठण वारे जो,
मथियों वठ ॾियण वारे जो सदाई माना कुछ न कुछ ॾींदा कयो, कुछ न कुछ ॾींदा कयो, जहिड़ो हाल हुजेव। हता के रिवाज अंदरि ईंदो आहे त खजूर जो हिकिड़ो कणो आहे न, अधु तव्हां खाधो आहे, पोइ अधु बि जेकॾहिं कंहिं फ़क़ीर खे सदके तौर ते तव्हां ॾिनो, माना पाण ई ग़रीब आहे, खजूर जो कणो बि हिकिड़ो अथसि, ऐं अॻियां मोहताज बि सख़्तु माण्हू मोहताज आहे बीठो आहे, त उहो अधु पाण खाधई, अधु खजूर जो ॾिनईसि, त इहो सदको अधु खजूर जो बि हुनजे जहन्नम जे बाहि खे विसाइण जे लाइ काफ़ी आहे। अल्लाह तबारक व तआला जे हुक्मनि ते अमल करण में इंसान खे हर हाल में फ़ाइदो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे इन ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।